नवाज़ न्यूज़ में भली कार ऐं आहियां संझा सैयद आहियां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। चूंड नतीजनि में फेरफार लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी मुखालिफ़त कई वेंदी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट चवे थो केपी चूंडनि में हिकु भेरो ॿीहर रद्द थियल वोटनि जो मसइलो साम्हूं आयो आहे। इहो ई सबबु आहे जो स्टेटस को EVM जी मुखालिफ़त करे थो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पेट्रोलियम शयुनि जे क़ीमत में वाध खे रद्द करे छॾियो। चवे थो इमरान ख़ान तेल जी क़ीमतुनि खे रिकॉर्ड सतह ते पहुचाए छॾियो आहे। वेंदे वेंदे वज़ीर आज़म अवाम ते महांगाई जी बमबारी तेज़ करे छॾी आहे। CNG स्टेशन 3 महीननि खां बंदि पियल आहिनि। तेल जी क़ीमतुनि में वाध खां पोइ महांगाई में इज़ाफ़ो थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट फैसल वावडा जी नाअहली बाबति दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। फैसल वावडा जी नाअहली ते इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त ॿुधणी सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो कानून जी हैसियत रखे थो। अदालत जी 5 रुकनी बेंच जो फ़ैसिलो वाज़िह आहे। इलेक्शन कमीशन में कूड़ सुप्रीम कोर्ट में कूड़े बयान जहिड़ो आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा रिमार्क्स। शागिर्दियाणी डॉक्टर नौशीन काज़मी वारे केस जी लाड़काणे जी अदालत में ॿुधणी। चाणका मेडिकल कॉलेज जो प्रिंसिपल, हॉस्टल जी प्रोवोस्ट डॉक्टर लुबना, केस जी जांच जो ऑफिसर ऐं SHO मेडिकल रिपोर्टनि सां अदालत पहुता। मुल्क में कोरोना वायरस विघे 49 मरीज़ फ़ौत थी विया। हयात विञाईंदड़नि जो अंग 29,877 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,465 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,91,423 थी वियो। हेल ताईं 13,88,517 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 4.97% रही। डहर की वेझो क़ौमी शाहरा ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर ॿ ॼणा फ़ौत थी विया। फ़ौतनि जी सुञाणप सादिक़ाबाद वासी असद इस्लाम ऐं मोहम्मद फ़हीम सरवर तौर थी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में फाइनेंस खाते में 336 मुलाज़िमनि जी भर्तियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। अदालत दरख़्वास्त गुज़ार धुर खां लिखत में दलील तलब करे वरिता। अदालत केस जी ॿुधणी 2 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। वने आख़िर भरिसां क़ौमी शाहरा ते फाटक तां अणॼातल शख़्स जो लाश उठायो आहे। लाश अस्पताल मुंतक़िल। लाश अस्पताल इंतज़ामिया मूजिब फ़ौती जी उमिरि 50 सालनि जे लॻभॻि हूंदी। ऐं नएं दिरे में औरत ऐं नारी खे कार ऐं इल्ज़ाम हेठि क़तल करण वारो मामिलो। मक़तूला रशीदा ऐं शबाना जे अबाणी क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। KT मुमताज़ थाणे ते सरकारी फ़रियाद ते रशीदा जे मुड़ुस गदा ऐं शबाना जे पीउ ते क़त्ल जो केस दाख़िल। पुलिस कार्रवाई करे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो।